दोस्तों साथियों असां हींअर ॻोठ सुमारे हजारणी में मौजूदु आहियूं जिते हज़ार बिरादरी तेलुगु रखंदड़ माण्हू हिते सभिनी तादाद में हिते जेके आहिनि घर आहिनि ऐं जेके तमामु ग़रीब ऐं मिसकिन हीअ जेके आहिनि तक़रीबन हिननि जा घर जेके आहिनि उहे कचा आबादी ते जुड़ियल आहिनि ऐं 100 साली ठाहे हिन मासूम ॿारड़ा स्कूल बि वञनि था। अचो त उन्हनि सां वधीक ॻाल्हि ॿोल करियूं था। भाउ तुंहिंजो नालो छा आहे? कहिड़ी क्लास में पढ़ो था? अच्छा तव्हां शूटर आहे न? पोइ तव्हां स्कूल कीअं था वञो? सी जाम आहिनि? तव्हांजो पे छा कंदो आहे? अम्मा तुंहिंजो नालो छा आहे? कहिड़ी क्लास में पढ़ो था? तव्हां बग़ैर शूटर स्कूल वञो था? मां तव्हां शूटर कोन्हे? तव्हांजो पे छा कंदो आहे? मज़ूरी कंदो आहे। नाज़रीन तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं हेतिरे ॿारनि में सिर्फ़ु हिकिड़े हिन 6 क्लास वारे शागिर्द खे चप्पल पातल आहे, बाक़ी ॿियनि खे चप्पल बि कोन्हनि। इन कंडीशन में हीअ पढ़नि था। हीअ साम्हूं मासूम नियाणियूं बि थियूं आहिनि। हीअ ॻोठ सुमारा ॼणो जेको 100 साल क़दीमी ॻोठ आहे। अचो त हिक ॿिए जो सहारो बणिजी त हिननि जी हेल्प बि कयूं ऐं हिननि लाइ अहिड़ो निज़ाम जोड़ूं जेको हींअर सिंध हुकूमत असां कयो आहे सिर्फ़ु पिनड़ ताईं रहियो अथनि त इन मां हिन खे गॾूं ऐं हिननि खे पढ़ाई तइलीम हासिलु करण लाइ हिन खे पाण मुरादो हुननि जी मदद कयूं त जी ही अॻियां हली करे पढ़ी पंहिंजो गुज़र सफ़र करे सघनि ऐं पंहिंजे हक़नि जो आवाज़ु बुलंद करे सघनि।